अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। सुप्रीम कोर्ट में डिप्टी स्पीकर जी रूलिंग ऐं क़ौमी असेंबली टोड़ बाबति पारा मुरादो नोटिस ते ॿुधणी दौरान निमाज़ जो वक़्तु। अदालत क़ौमी असेंबली जी 3 अप्रैल वारी रूलिंग जा मिनट्स तलब करे वरिता। पीपल्स पार्टी जे वकील रज़ा रब्बानी दलील ॾींदे चयो आहे त बेइतमादी रिथ पेश थियण बैदि वज़ीर आज़म असेंबली नथो टोड़े सघे। स्पीकर वटि बेइतमादी रिथ खे रद्द करण जो अख़्तियार ई न आहे। ईअं न थिए त बेइतमादी रिथ जो आर्टिकल 95 बेकार थी वञे। बेइतमादी रिथ जमा कराइण बैदि 9 भेरा बदनीति ते ॿधल क़दम खंया विया। डिप्टी स्पीकर जी रूलिंग आर्टिकल 69 जो तहफ़ुज़ नथी रखे। रज़ा रब्बानी जी अदालत खे अॼु दलील मुकमल करे मुख़्तसिर हुकुम जारी करण जी इस्तदा। चीफ जस्टिस चयो त समूरा दलील मुकमल थियण बैदि हुकुम जारी कंदासीं। औरत वकील जी अमेरिका में मुक़रर सफ़ीर असद मजीद खे तलब करण वारी तरफ़दार रद्द। पार्लियामान के 197 मेंबर्स को गद्दार करार दिलवाया है डिप्टी स्पीकर की रूलिंग के जरिए। तो मैं आज मुतालबा करूंगा जनरल बाजवा जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ है, मैं आज मुतालबा करूंगा DGISI से जो नेशनल सिक्योरिटी काउंसिल के मेंबर हैं कि अगर खुदा न खास्ता हमने गद्दारी की है तो फिर ये सबूत कौम के सामने ले आए। कोई खुदा न खास्ता किसी खारजी ताकत को दावत नहीं दी, कहीं खुदा न खास्ता कोई खारजी वसाइल इस्तेमाल नहीं किए, तो फिर दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा ऐं DGISI खां मुतालबो कंदे चयो आहे त जेकॾहिं असां गद्दारी कई त सबूत क़ौम आॾो आंदा वञनि। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त छा आर्मी चीफ क़ौमी सलामती कमेटी जा मिनट्स ॾिठा ऐं सही कई? छा कमेटी मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी त परॾेही साज़िश थी ऐं असां सभु गद्दार आहियूं? सुप्रीम कोर्ट मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े ऐं हक़ीक़तुनि खे परखे खीर जो खीर ऐं पाणी जो पाणी थी वेंदो। कूड़ ॻाल्हाइण इमरान खान जी आदत आहे। शहबाज शरीफ निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी बाबति सदर जो ख़त मिलण जी बि तहक़ीक़ करे छॾी। इमरान खान पाकिस्तान जे आइन खे बाहि लॻाई आहे। आइन जी भञगड़ी करे जमहूरियत जा बखिया उडेड़ा विया। डिप्टी स्पीकर ऐं इमरान खान जा 2 क़दम आइन जी भञगड़ी हुआ। इमरान खान जी बग़ावत जो मुक़ाबिलो कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन अवल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान खान खां जिंद छॾाइण में कामयाब थिया आहियूं। पाकिस्तान में मज़बूत निज़ाम आणण लाइ अहिड़नि सुधारनि जी ज़रूरत आहे जिते गैर जमहूरी हुकूमत इक़्तिदार में न अची सघे। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त उम्मीद आहे त आला अदलिया मुल्क खे बहरान खां बचाईंदी। आइन टोड़ींदड़नि खे आर्टिकल 6 तहत सज़ा मिलणु ज़रूरी आहे। अपोजिशन जा का बि सियासी पार्टी चूंडनि खां फरार न थी रही आहे। इलेक्शन कमीशन जो वाज़े बयान आहे त 3 महीननि दौरान आम इलेक्शन मुनक़िद कराइण मुमकिन न आहे। इमरान खान आइन टोड़ियो उन करे सर्टिफाइड गद्दार आहे। पहिरियों भेरो हिकु सिविल वज़ीर आज़म सदर ऐं डिप्टी स्पीकर आइन टोड़ियो आहे। इमरान खान खिलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई थियणु घुर्जे। सूबाई वज़ीर सईद गमी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान अवाम खे गुमराह करे मुल्क में ॾकेड़ पखेड़णु चाहे थो। PPA जी अवामी मार्च में माण्हुनि इमरान खान ते बेइतमादीअ जो इज़हार कयो। FIA मक़सूद चपड़ासी जे अकाउंट जा तफ़सील जारी करे छॾिया। मक़सूद चपड़ासी जी पघार 2004 में 7,000 ऐं 2017 में 25,000 रुपया हुई। ज़रीर मूजिब शहबाज शरीफ कुटुंब जे फ्रंटमैन मक़सूद चपड़ासी जे अकाउंट्स में 3 अरब 9 करोड़ रुपयनि खां वधीक जी ट्रांज़ैक्शन थी। मक़सूद चपड़ासी
13 अप्रैल 2010 ते मुस्लिम टाउन लाहौर जी ब्रांच में मक़सूद एंड कंपनी जे नाले सां अकाउंट खोलायो हुयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त अॻु आमिर आइन जी भञगड़ी कंदा हुआ, हाणे सदर ऐं वज़ीर आज़म बि भञगड़ियूं कनि पिया। मुल्क में आइन खे बि चोरी करण जी कोशिश कई वई। ही अहम केस आहे। क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट ते आहिनि। इमरान ख़ान 3 अप्रैल ते आइन ऐं अवाम सां रांदि खेॾी आहे। हाणे ॻाल्हि एहतसाब खां घणो अॻिते निकिरी वई आहे। क़ौमी सलामती कमेटी जी हिदायत ते अमेरिकी सिफ़ारतकार खे घुराए डी मार्च कयो। पाकिस्तान आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार मुल्क आहे। कंहिंखे बि असांजी अंदरूनी मामलनि में मुदाख़िले जी इजाज़त न आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त चीन, तुर्की ऐं रूस वाज़िह तौर चयो आहे त पाकिस्तान जी बहितरी ऐं अंदरूनी मामलनि में मुदाख़लत नथा चाहिनि। आइन जी वावेला कंदड़ ॿुधाइनि त आइन में किथे लिखियल आहे त माण्हुनि जो ज़मीर ख़रीद कयो वञे ऐं पैसे जे ॾढ ते वफ़ादारियूं तब्दील करायूं वञनि। पंजाब में बि सियासी बहरान जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु लाहौर जो दौरो करे अहम मुलाक़ातूं बि कंदो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म उस्मान बोज़दार, चौधरी परवेज़ इलाही ऐं इत्तेहादिन सां सियासी सूरत हाल ते मुशावरत कंदो। वज़ीर आज़म सां नाराज़ अॻवान जी मुलाक़ात जो इम्कान। नवाबशाह में 3 औरतुनि पारां रोही केनाल में टपो ॾेई आपघात जी कोशिश। हिकु औरत ॿुॾी फोत थी वई, 2 औरतुनि खे बचाए वियो। औरतुनि जो चवणु आहे त घर वारनि जे रोज़ाना तशदुद खां तंग अची इंतहाई क़दम खयो। ओबावड़ो ऐं सेवण में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। ओबावड़ो में शर ऐं दोंधा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान नौजवान इमरान शर क़त्ल थी वियो। सेवण में हालतोटा ऐं ओठा बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल जमशेद ओटो कराची जी अस्पताल में फोत। वाक़े बाद धुरियूं मोर्चा बंद, इलाक़े में दहकाव। उत्तर कोरिया रिवायती हरीफ ॾखण कोरिया खे एटमी हमले जी धमकी ॾेई छॾी। उत्तर कोरिया जे सरबराह किम जांग उन जी भेण किम यू जांग चयो आहे त ॾखण कोरिया जे परॾेही वज़ीरनि पारां उत्तर कोरिया ते हमलनि बाबति बयान संदसि वॾी ग़लती आहे। ॾखण कोरिया हमले जी ग़लती कई त जवाबी कार्रवाई में एटमी हमलो कंदासीं। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में T20 मैच अॼु कज़ाफ़ी स्टेडियम में थींदी। फील्ड लाइट्स में थींदड़ मैच राति 8:30 वॻे शुरू थींदी। शाहीननि पारां किंगरूज़ खे T20 मैच में बि शिकस्त ॾियण जो आज़म। ऐं कवालीअ जो बेताज बादशाह ग़ुलाम फरीद साबरी खे मताहन खां विछड़े 28 वरह विहामी विया, पर संदसि कवालियूं अॼु बि माण्हुनि खे यादि आहिनि। ग़ुलाम फरीद साबरी खे 1994 में सदारती अवार्ड सां नवाज़ियो वियो।